अम्मा छा पई सोचे जेको भी दिल में अथई न त मूंखे ॿुधाए। अम्मा मुंहिंजे दिल जो बाहर ॾाढो गहरो आहे, ॿुधाए सघंदी आहियां। मूंखे इहो त ॿुधाए कि ज़हर तूं पाण पीतो या तोखे ॿिए कंहिं पीआरियो? अम्मा कहिड़ो फ़र्क़ु थो पए त केरु ज़हर ॾे या मां ज़हर पाण पीतो। तो मथां नथो पए पर असां मथां फ़र्क़ु पए थो अम्मा। हिते कंहिंखे बि कंहिंजो एहसास न आहे, हिते त हर कोई पंहिंजे लाइ थो जीए। अम्मा मां त तुंहिंजे लाइ थी जियां, न त पिणे त अहिड़ा सूर ॾिना जो जीअण तो अरवाह ई खजी वियो आहे। त पोइ मरी वञ अम्मा, ज़ोर त न आहे न जीअण जो। मां त तुंहिंजे करे थी जियां, इहो थी सोचां मुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो छा थींदो। अम्मा जॾहिं तूं आहीं तॾहिं बि त मुंहिंजो कुझु न आहे थियो, पोइ तुंहिंजे हुजण या न हुजण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छा अम्मा तूं मूं मां बेज़ार आहीं? मां त पंहिंजे जीअ खां ई ख़ुशि न आहियां, पोइ ॿिए जी बेज़ारी मुंहिंजे लाइ का मायने नथी रखे। अम्मा तुंहिंजी मौत ऐं हयात बेमाना बणिजी वई आहे। सची आई अम्मा, मुंहिंजो वजूद हिन घर मथां हाणे बार बणिजी वियो आहे। मां ज़िंदा आहियां तॾहिं बि हिकु मुर्दा मोल न मुंहिंजी हिते कोई ॿुधे थो, न मुंहिंजे चवण ते को हले थो। ॿियनि जी ज़िंदगीअ खे पंहिंजे साम्हूं बेमाना न सम्झो अम्मा। हिन वक़्त ताईं तव्हां पंहिंजो चयो ऐं चवण ई हलायो आहे। नैना जी समूरियूं ख़ुशियूं अव्हां जे मतिलब जे अॻियां क़ुर्बान थी वियूं आहिनि। अञा कहिड़ो तव्हांजो चयो चवण रहियल आहे? मुंहिंजो को बि चवण न वठ मुंहिंजी अम्मा। जेसिताईं तूं पंहिंजे पीउ जे चवण ते शादी न कंदीअ न, तेसिताईं तूं हिन घर में बि ख़ुशि कोन रहंदीअ ऐं न हू मूंखे हिन घर में ख़ुशि रहण ॾींदो। मूंखे ॾुखनि ऐं सूरनि जी आदत पइजी चुकी आहे अम्मा। हाणे मां तुंहिंजी ख़ुशियुनि जी ज़ामिन न आहियां। हाणे तोखे ॾुख था मिलनि या ख़ुशियूं, उन्हनि खे मोह तूं पाण ॾिजांइ। अम्मा मुंहिंजो सभिनी रिश्तनि तां एतबार टुटी वियो आहे ऐं हाणे मां कंहिंसां बि रिश्तो जोड़णु नथी चाहियां। मूसा तो सां करे एतिरो पुलिस छो थी विड़े? मुरादा या पुलिस जी दुश्मनी न आहे, सब हिन या नवाब जो भलाइयो आहे। छो चालान नथा कनि छा? न मुरादा, अञा मूंखे रिमांड ते रखियो अथऊं। तव्हांखे झुकाइण जी कोशिश कनि पिया। मूसा खे मारे सघनि था पर झुकाए नथा सघनि। आखिर नवाब खां तव्हां मां चाहे छा? मुरादा मुंहिंजे ऐं नवाब जे विच में इहे नंढा वॾा मसइला हलंदा रहंदा। पूरो ॻोठ नवाब जी ग़ुलामी करे थो, उन करे हू मूंखे बि पंहिंजे पेरनि ते झुकाइणु चाहे थो, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो मुरादा। मूसा जे करे झुकंदे न तोखे जेल में माराए छॾींदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।